शहदादपुर रिपोर्टर डॉक्टर GM गोरी की रिपोर्ट मुताबिक शहदादपुर वेझो हाला रोड सोलंगी आबाद रवासियुनि जा केतिरा ई घर तेज़ बरसात पवण सबब किरी डही पिया। बरसात मुतासिर खुलियल आसमान हेठ वेठल आहिनि। कामोरा पंहिंजी नवाज़ी में पूरा पवण लगा। गोठ सोलंगी आबाद जो बरसात मुतासिर गोठाणा फोटू भील, पप्पू भील, संजय भील, मुनू भील, धनियो भील, अशरफ सोलंगी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त गुज़िरियल हफ़्ते खां बेघर लॻा पिया आहियूं। समूरा घर बरसात सबब किरी पिया आहिनि। ज़िले तोड़े तालुका इंतज़ामिया समेत चूंडियल काउंसलर समेत चूंडियल नुमाइंदा साड़ लहण लाइ बि नाहिनि पहुता। मजबूर थी संघर्षाग जे किनारनि ते झोपड़ी अॾे वेठल आहियूं। हुननि चयो त गोठ में घरनि अंदर 4 खां 5 फुट पाणी बीठल आहे। बरसात सबब खाधे पीते जो समूरो सामान लुढ़ी वियो आहे। हिन वक्त असां बेयारो मददगार वेठल आहियूं। वस वारा मदद कनि। हुननि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां दरबदर आहियूं। असांखे टेंट, खाद खुराक, मच्छरदानियूं ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे ऐं गोठ मां बरसात जो बीठल पाणी नेकाल कयो वञे। भाई कोठियूं किरी पयूं आहिनि, कोठियूं किरी पयूं आहिनि। जे किरियूं न आहिनि फाटी पयूं आहिनि, अंदरि रही कोन था सघूं। हे मनाड़ा ठाहे त उन में वेठा आहियूं ऐं मच्छर खायो था वञनि। छा कयूं साईं, केरु असांजी ख़बर